अस्सलाम वालेकुम दोस्तों। पीर सरहंदी ॻोठनि जे नौजवाननि खे, बुज़ुर्गनि खे, मुअज़्ज़िज़नि खे ऐं तमामु जेके सोशल मीडिया ते मूंखे माना सपोर्ट कया आहिनि उन्ही जा शुक्रगुज़ार आहियां। उन्ही जी माना इंतिहाई तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। ऐं हिकु ॿीहर उन्हनि जो पीर सरहंदी ॻोठनि जे नौजवान खां ऐं बुज़ुर्गनि सां, मुअज़्ज़िज़नि सां ऐं सोशल मीडिया ते जेके मुंहिंजा सपोर्टर वेठा आहिनि उन्हनि खां हिकु ॿीहर वरी अपील कंदो त ख़ुदा हिन वीडियो खे ज़्यादा खां ज़्यादा शेयर, कमेंट्स, लाइक कजो ऐं असांजो मज़लूमनि जो असांजो पैगाम आला ऐवाननि ताईं पुॼी सघे। त दोस्तो, पीर सरहंदी खे हमेशह 30 सालनि खां मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं जेके हींअर जेको माना पेवर जो कमु ऐं सेवा जे कम में इंतिहाई करप्शन कई वई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु। ऐं पीर सरहंदी ॻोठ जे नौजवाननि जे गवर्नमेंट चाहे प्राइवेट इदारनि में नौकरियूं न मिलण के ख़िलाफ़ु ऐं तमामु पीर सरहंदी ॻोठ जे बुनियादी मसइलनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो पूरो मन एहतिजाज माना ऐलान करे रहियो आहियां त ख़ुदा तमामु सोशल मीडिया ते तमामु दोस्तनि जो ऐं तमामु पीर सरहंदी ॻोठ जे नौजवाननि सां, बुज़ुर्गनि सां अपील कंदुसि त अचल जे ॾींहुं 25 तारीख़ शाम जो 4 बजे पीर सरहंदी ॻोठ खां इंशाअल्लाह ताला हिकु रैली जी सूरत में पीर सरहंदी ॻोठ खां निकिरी करे मेमन ॻोठ में अवामी प्रेस क्लब जे अॻियां हिकु पूरो अमन मुज़ाहिरो, पूरो अमन एहतिजाज कंदासीं जीअं त आला ऐवाननि ताईं पंहिंजी माना आवाज़ पुॼे, पंहिंजी दांव कूक पुॼे त पाण माना नज़रअंदाज़ करण खां बचायो वञे। जीअं त माना गवर्नमेंट जा रूटीन ऐलान थी चुका आहिनि, उन खां अलावा जेके प्राइवेट इदारा आहिनि उन में माना तमामु ॾींहंनि खां यको मुसलसल में भर्तियूं थी वियूं आहिनि। उन जे माना नज़रअंदाज़ कयो वियो पाण खे 30 सालनि खां तमामु पंहिंजे बुनियादी मसइलनि खां नज़रअंदाज़ रखियो वियो त उन्हनि तमामु मसइलनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो इंशाअल्लाह पूरो मन एहतिजाज कंदासीं त तमामु नौजवाननि पंहिंजे पीर सरहंदी ॻोठ वारनि सां ऐं जेके ज़िले मलीर में देहाती ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि जे नौजवाननि सां, बुज़ुर्गनि सां अपील कंदो त ख़ुदा हीउ ख़ाली पीर सरहंदी ॻोठ जो मसइलो न आहे, हीउ पीर ज़िले मलीर जे तमामु देहाती ॻोठनि जा इहे सभु मसइला आहिनि। सभिनी सां इहो ई ज़ुल्म लॻो थी रहियो आहे त तमामु भाइरनि सां, तमामु दोस्तनि सां अपील कंदो त ख़ुदा 25 तारीख़ अचल जे ॾींहुं शाम जो 4 बजे अवामी प्रेस क्लब ते पुॼी करे हिकु माना पूरो अमन मुज़ाहिरो एहतिजाज करे आला ऐवाननि ताईं पाण हिकिड़ो आवाज़ु पुॼाईंदासीं जीअं त पीर सरहंदी ॻोठ समेत मलीर जे देहाती इलाइक़नि खे नज़रअंदाज़ कयो हुजे, मलीर जे नौजवान खे रोज़गार में नज़रअंदाज़ कयो हुजे, मलीर जे कमनि जे अंदरि करप्शन कई वई आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो पूरो अमन एहतिजाज कराईंदासीं जीअं त उन खे माना पाण अखियूं हिकिड़ो ॾेखारियूं त आईंदा जे लाइ हाणे उनखे ख़बर पए त मलीर सुजाग थी चुको आहे। अगरि असां मलीर जे नौजवान खे नज़रअंदाज़ कंदासीं त आईंदा जेकी ईंदड़ इलेक्शन में मलीर जा नौजवान असांखे नज़रअंदाज़ कंदा। त हिकिड़ो गॾिजी करे हिकिड़ो पूरो मन मुज़ाहिरो कंदासीं त पंहिंजा जीअं पंहिंजा हुक़ूक़ पाण खे मिली सघनि।